नाज़रीन 27 डिसेंबर जो ॾिहाड़ो आहे 27 डिसेंबर के हर साल जमहूरियत लाइ ॾिनल अज़ीम क़ुर्बानीअ जी सालियानी यादि तौरु हिन ॾिहाड़े खे मल्हायो वेंदो आहे। उन सां गॾोगॾु मां सभिनी खे इहा सुधा आहे त मुस्लिम दुनिया जी पहिरीं ख़ातून वज़ीर आज़म ऐं मुल्क अंदरि 2 भेरा वज़ीर आज़म रहंदड़ मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी अॼु 15वीं वर्सीअ जो ॾिहाड़ो आहे। उन मुनासिबत सां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ पारां मुल्क जे कुंड कुड़छ में कारकुननि शिरकत कई आहे। गड़ी ख़ुदा बख़्श में हर साल जीअं हिन साल बि वर्सीअ जी मुख्य तक़रीब थी आहे ऐं उन तक़रीब खे ख़िताब बि कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन समेत जेके सीनियर अॻुवाणा आहिनि ऐं उन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं उनखां अॻु ख़ुदि जेका मोहतरमा जी शख़्सियत रही ऐं मोहतरमा जी जेका पॉलिटिकल स्ट्रगल ऐं जर्नी रही उनखे बि अॼोके प्रोग्राम में फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि ऐं पोइ गुफ़्तगू असीं बाज़ाब्ता अॻियां खणी था वञूं। मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻुवान आहिनि MP आहिनि शहज़ाद कुरैशी साहिबु। कराची स्टूडियो में उन्हनि मूंखे जॉइन कियो आहे। उन्हनि सां गॾु ई कराची स्टूडियो में सीनियर कानूनदान आहिनि तजिया निगार आहिनि जावेद कारी साहब मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि कराची स्टूडियो में। एजाज़ महर साहब आहिनि सीनियर सहाफ़ी आहिनि डेली सिंधियार जा एडिटर आहिनि तजिया निगार बि आहिनि मूंसां गॾु फ़ोन लाइन ते मौजूदु आहिनि। कुझु देरि खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻुवान आहिनि बुरहान चांडियो साहब उहे पिणु फ़ोन लाइन ते मूंखे हिन प्रोग्राम में शरीक थींदा हिन प्रोग्राम में। अवां सभिनी खे भलीकार चवां थी हिन प्रोग्राम में ऐं अवां जी इजाज़त सां आगाज़ में अचां थी जावेद साहब अवां वटि अचां थी प्रोग्राम जे आगाज़ में। मूं ज़िक्र कयो त अॼु को ॾिहाड़ो ज़ाहिर आहे जेके उते तक़रीरूं थियूं आहिनि उन तक़रीरुनि में मोहतरमा जी शख़्सियत हिन ॾिहाड़े खां वेंदे जेके हिन वक़्तु पॉलिटिकल सिचुएशन आहे उन ते बि ॻाल्हि थी आहे। जेको दहशतगर्दी जी अनफॉर्चुनेट जेका नई लहर जो आगाज़ थियो आहे मुल्क में उन ते बि ॻाल्हि थी आहे उन ते बि ईंदासीं। पर उनखां अॻु मोहतरमा जी जेका शख़्सियत रही असीं सभु ऐं मोहतरमा जी शख़्सियत जे हवाले सां जॾहिं असीं ॻाल्हाईंदा आहियूं असीं सभु किथे न किथे हिन ॻाल्हि खे सम्झंदा बि आहियूं एतिराफ़ बि कंदा आहियूं त आलमगीर शख़्सियत त मोहतरमा हुई पर पंहिंजे मुख़ालिफ़नि खे बि साराइण ते मजबूर करे छॾे अहिड़ी शख़्सियत हुई मोहतरमा जी। छा चवंदो अवां हिन ॾिहाड़े खे वठी करे ऐं उन पस मंज़र में ख़ासि करे त 15 साल थी विया पर केस अञा ताईं मंतकी अंजाम ताईं न पहुतो मोहतरमा जो। केस मंतकी अंजाम खां हाणे निकिरी वियो केस इज़ डेड नाउ ऐं अक्सर इहे केस जेके आहिनि जेको आहे सो लियाकत अली खान वारो केस हुजे या असां वारो प्रेसिडेंट जेको अमेरिका वारो हुन वक़्त जो चोट में हुनजो केस हुजे ऐं वर्ल्ड लेवल ते जेके बि आहिनि। आवाज़ घटि थो अचे असांखे हाणे आवाज़ु सही हूंदो अञा तव्हांखे आवाज़ु अचे पियो त नाजिया वॾी हिकिड़ी होप हुई पाकिस्तान जी बेनज़ीर भुट्टो उनखे पाकिस्तान पीपल्स पार्टी खां हाणे अलॻि करे ॾिसणो पवंदो। गांधी कांग्रेस में हो पर गांधी जेको आहे सो कांग्रेस खां वॾो थी वियो हिकिड़ो पाकिस्तान जो वॾो स्टेचर आहे बेनज़ीर भुट्टो जो। असां वटि क्लासिकल मॉडल्स में जिनाह पियो आहे असां वटि फातिमा जिनाह पई आहे पर जो सॼी इवन ज़ुल्फ़कार अली भुट्टो पियो आहे पर जो सॼी उनखे ॾिसबो त पाकिस्तान जो वॾे में वॾो जेको सिंबल हो वर्ल्ड लेवल ते जेका रिकॉग्निशन हुई उहा बेनज़ीर भुट्टो ईअं चयो अॼु बिलावल चयो त उनखे जेको स्टैंडिंग ओवेशन जेको मिलियो हुते जेको कांग्रेस में जॾहिं वई आहे कांग्रेस में हीअं त उहो फ़ोन बि तव्हांखे कोन था कनि पिया त मूंखे यादि आहे त आऊं माना उन ॾींहं ते जॾहिं हुनजी बेनज़ीर भुट्टो जी शहादत थी आहे त आऊं TV ते वेठो मेहताब साहिबा हुई मूंसां गॾु त मूं चयो अॼु पाकिस्तान जेको आहे हिकिड़ो पंहिंजो वॾो वकील विञाए छॾियो। हीउ पाकिस्तान जो एॾो वॾो वकील हो तव्हां जंहिं बहरान में फाथा आहियो ऐं हुनखे कंहिं मारियो उनखे उन वक़्त जी डिक्टेटरल सोच मारियो उनखे उन वक़्त जी हिकिड़ी मज़बूत अॻवान पॉलिसी मारियो उन में जेको असीं जेको अफ़गानिस्तान में विढ़ियासीं अफ़गानिस्तान में वेठासीं असांखे इस्तेमालु कयो अमेरिका उहो त अमेरिका ईअं हलियो वियो त हुनखे का ख़बर ई कान पई उन में हिकिड़ा ॿिज पोखिजी विया जीअं लैंड माइन्स पोखिजी वेंदियूं न ॿिज पोखिजी विया। पोइ उहे मसनरीज़ आहे जेके वरिता विया किराए ते कीअं वरिता विया साॻे हंधि ज़ुल्फ़कार अली भुट्टो मारियो वियो या बेनज़ीर भुट्टो मारी वई पर उनजो जेको उनजो जेको माना स्पॉट आहे जिते हुनखे मारियो वियो आहे उनखे वॉश कयो वियो उहो वॉश जनरल मुशर्रफ जे ऑर्डर सां कयो वियो। जनरल मुशर्रफ जूं 10 आङुरियूं जेके रत में जेके आहिनि से आहिनि ऐं उनखे जीअं ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे जेको आहे सो कोर्ट डिक्री जे थ्रू मारियो वियो ऐं डिक्टेटर मारियो ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे लिटरल ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे जनरल जॉल खे डिक्टेटर मारियो थ्रू जजिस ऐं नसीम हसन शाह कन्फेस बि कयो आहे हिन खे थ्रू मसनरीज़ मारियो हिन डिक्टेटर साॻे मुशर्रफ। त असां पाकिस्तान में जेको बि ॾिठो आहे जमहूरियत खे ॿिंजो जेको आहे हिकिड़ी पूरी जी पूरी सोच आहे त पाकिस्तान जे अंदरि जमहूरियत खे ॿिंजो ॾिनो वञे
माण्हुनि जा हक़ खसिया वञनि, पोइ हुन पूरे ॿिंजे में जेको आहे हिकिड़ो जिन पैदा थी थो पए, को देव पैदा थी थो पए, को हीउ पैदा थो थी पए, ऐं उन पूरे जे पूरे जेको आहे जेका डॉक्ट्रिन आहे, पोइ हुनखे कॾहिं हमीद गुल डॉक्ट्रिन चयो वेंदो आहे, कॾहिं हीअ डॉक्ट्रिन चयो वेंदो आहे। सॼे में असांजा अवामी माण्हू जेकॾहिं चङो भलो कमु थियो पूरे डेमोक्रेटिक प्रोसेस में। पंजाब में जेको आहे सो नवाज़ शरीफ़ जी शिकल में हिकिड़ो ॿियो जेको आहे सो डेमोक्रेटिक प्रोसेस जो माण्हू जो आहे। हाणे उन में ॿिया घणेई ईंदा, पर बेनज़ीर भुट्टे जो जेको आहे सो जेको दोदात जो साह त वेंदो, माण्हुनि जो वैसा न वेंदो, उहो तमामु वॾी लाइक फादर लाइक डॉटर, जहिड़ो पीउ तहिड़ी धीउ, जहिड़ो नालो हुउसि तहिड़ो हुनजो किरदारु हो। ॿुधो न, उहो ज़िंदगी में बेनज़ीर आहे, अॼु बेनज़ीर आहे, ऐं पाकिस्तान जो सिनानाइम जेको आहे डेमोक्रेटिक रूल ऑफ लॉ कॉन्स्टिट्यूशन। एजाज साहब बि ज़रूरु हुन में कुझु एड करणु चाहींदा, ऐं तारीख़ी हवालनि सां मां बयानु कयो त अव्हां कीअं ॾिठो ऐं हुन खां पोइ कहिड़े रीत ही मामला अॻियां वधिया। एजाज साहब, आई होप कि अव्हांखे हाणे आवाज़ु ठीकु ईंदो हूंदो। अव्हां छा चवणु चाहींदो अॼोके दिहाड़े ते ही जेको 15 सालनि जो ही टाइम रहियो आहे, ऐं उन खां अॻु मोहतरमा जी शख़्सियत, उन्हनि जी पॉलिटिकल स्ट्रगल ऐं जर्नी ते छा चवणु चाहींदो? ॾिसो, मां सम्झां थो त असांजी इन क़ौम जी बदकिस्मती आहे त जॾहिं अहिड़ा माण्हू जीअरा हूंदा आहिनि त असां उन्हनि जो जीअरे क़दुरु न कंदा आहियूं। ऐं पाकिस्तान जहिड़ो मुल्क जंहिंमें मुंड खां वठी अॼु ॾींहं ताईं हिकिड़ो मर्द ज़दा मुआशिरो डेवलप कयो वियो आहे, जिते औरत खे बराबरीअ जे बुनियाद ते हक़ बि नथो ॾिनो वञे, उन समाज में वेही जंहिं तरीक़े सां मोहतरमा डिक्टेटरनि सां विढ़ी जेल सख़्तियूं ऐं मुसीबतूं काटियूं ऐं इन सॼे माहौल खे मुंहुं ॾेई ऐं हिकिड़ो पंहिंजो रस्तो तलाश कयो ऐं हिकिड़ो इस्लामी दुनिया जी पहिरीं वज़ीर आज़म जे तौर ते पाण मञरायो, मां सम्झां थो त इहा हुनजी ज़िंदगीअ जी हिकिड़ी वॾी स्ट्रगल हुई। ऐं चंद माण्हू जेके हक़ीक़ी माना में पाकिस्तान में अवामी ख़िदमत वारा जज़्बे वारा माण्हू रहिया आहिनि, सियासतदान, ऐं मोहतरमा बि उन्हनि मां हिकु हुई। ऐं जीअं मूं अॻु में ई चयो त इहा हिन मुल्क जी बदकिस्मती आहे, हिन क़ौम जी बदकिस्मती आहे त असां अहिड़नि सोच वारनि जमहूरियत पसंद बहादुर माण्हुनि जो क़दुरु नथा कयूं ऐं उन्हनि खे रस्ते तां हटायो वियो। ऐं इहा बि बदकिस्मती आहे त हिन मुल्क जी, हिन रियासत जी हिकिड़ी जेका महदूद ऐं मख़सूस सोच डेवलप करे उन तरफ़ मुआशिरे खे कढियो वियो। तव्हां हिकिड़ी ॾिठी हूंदी क्लिप हले पई, उन में लाहौर जी का ब्लागर आहे छोकिरी, उन माण्हुनि खां पुछे थी, नौजवाननि खां, त क़ाइदे आज़म केरु हो? को त चए त मुस्लमान हो, को त चए माण्हू हुयो। इहा क़ौम तव्हां डेवलप कई आहे, हिन मुआशिरो जदीद जनरेशन तव्हांजी इहा आहे त जिन्ह जे बारे में ख़बर कोन्हे, ऐं उन माण्हुनि में रही करे मोहतरमा जेको आहे जेको पंहिंजो पाण खे निर्वार त कयो, पर मां सम्झां थो त असां हुन सां उहो इंसाफ़ न कयो जंहिंजी उहा हक़दार। सही, बिल्कुलु सही पिया चयो एजाज साहब, त असां उहो इंसाफ़ न करे सघियासीं ऐं जीअरे असां वटि क़दुरु न थींदो आहे। इन ते बि छा चइजे, अफ़सोस ही करे सघूं था। शहज़ाद साहब, आपकी यादाश्तों में ये दिन किस तरह से महफूज है, क्या कहेंगे आप? जी, ये वाक़या वाकई पाकिस्तान की क्या पूरी दुनिया की तारीख़ में एक स्याह बाब है। और मुझे अच्छी तरह याद है कि मैं एक जगह पे बैठा हुआ था और वहाँ पर बेनज़ीर साहिबा की शहादत की ख़बर आई, तो वो एक ऐसी शॉकिंग न्यूज़ थी कि जिसने पूरे पाकिस्तान को हिला के रख दिया। और जिस तरह से लोग इनके बारे में बात करते हैं और हम भी पढ़ते आए हैं, उन्हें हमने देखा, उनको सियासत करते हुए देखा कि वो मुस्लिम दुनिया की पहली ख़ातून वज़ीर आज़म थी। फिर इंटरनेशनली वो जिस तरह से पाकिस्तान को लेके चली, उसके बाद फिर वो उस वक्त जो जमहूरियत को ज़िंदा रखने के लिए उनकी जद्दोजहद थी, उनकी वालदा की, तो वो तो किसी से ढकी छुपी नहीं है। अब ये है कि वक्त गुज़रता गया, उनके साथ जो कुछ भी हुआ, उस वक्त के जो भी वाक़यात थे, एक डिक्टेटर जनरल परवेज़ मुशर्रफ उस वक्त मौजूद थे, जिस तरह से सबूत मिटाए गए, जिस तरीके से उनकी अपनी पार्टी ने उस तरह से अपनी मतलब बीवी शहीद का केस नहीं लड़ सके, इसका मैं समझता हूँ कि जो पूरी पाकिस्तान की आवाम को, क्योंकि वो एक ठीक है लोगों के नज़रियाती डिफरेंसेस होते हैं और पीपल्स पार्टी के नज़रियाती लोग अलग होंगे, जो दूसरे लोग हैं वो अलग होंगे, लेकिन इस चीज़ पे सब मुत्तफिक थे कि ये बीबी को जो शहीद किया गया है, ये पाकिस्तान का, जमहूरियत का और मुस्लिम दुनिया का बहुत बड़ा नुकसान था। लेकिन अनफॉर्चुनेटली केस परसू नहीं हुआ, जैसे कि मेरे मोअज़्ज़िज़ दोस्त ने ये कहा कि केस डेड हो गया, बल्कि मैं तो समझता हूँ कि इसको पता नहीं कहाँ से एक ऐसी नामालूम
चीज़ की तरफ ले गए कि जिससे शायद जिसका कोई सबूत ही नहीं था, क्योंकि ये पुराने हर्ब हैं। अगर आप देखें लियाकत अली ख़ान को जब शहीद किया गया तो उनको जिससे शहीद किया पीछे से गोली आई, वो हो गया। यहाँ भी जो बीबी की तरफ फायर कर रहा है, बीबी को गोली मारने की कोशिश कर रहा है, पीछे एक बॉम्ब ब्लास्ट हो जाता है, फिर उसके बाद वो जगह को धो दिया जाता है। तो ये सारी चीज़ें हैं। मैं समझता हूँ कि शायद इसी वजह से हमारे मुल्क में जमहूरियत उस तरह से स्ट्रॉन्ग नहीं हो सकी। और ये मैं कहूँगा कि ये बड़ा अफसोसनाक है कि जब जिस मुल्क के अंदर इतने बड़े लीडर को मार दिया जाए, शहीद कर दिया जाए, और उसके बाद उसके कातिल गिरफ्तार ना हो, तो जो आम पाकिस्तानी है वो तो अपने आप को और ज़्यादा इनसिक्योर फील करने लगता है। बिल्कुल सही कह रहे हैं आप शहजाद साहब। और ज़रूर बुरहान चांडर साहब अगर हमारे साथ लाइन पर मौजूद है तो हम उनसे भी अभी टेक ले लेते हैं उनका, हम कोशिश करें कि उनके साथ रब्ता हो जाए। लेकिन एक काउंटर आर्ग्यूमेंट जो पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा से देती है जब इस किस्म के सवालात होते हैं, फिर उसके बाद काजी साहब की तरफ जाऊँगी, वो ये होता है हमेशा से कि वो ये कहते हैं कि जमहूरियत बेहतरीन इंतकाम है। ये बीबी कहती थी और वो कहते हैं कि हम उसी बीबी की लेगेसी को आगे लेकर चले, फिर वो 18 अमेंडमेंट की सूरत हो, फिर वो किस तरह से वो बता रही हैं कि जिनकी तरफ बीबी ने इशारा किया उनको कैसे हमने दूध में से मक्खी की तरह बाहर निकाला। आज भी बिलावल साहब ने अपनी तकरीर में हवाला दिया। साथ साथ वो ये भी कहते हैं कि इस वक्त भी अगर इदारे आइन पर अमल करने की बात करें और सियासत से लाताल्लुकी का इजहार करें तो ये हमारी बड़ी कामयाबी है। हमने पाकिस्तान खप्पे का नारा उस वक्त दिया जब मुल्क में इंतशार था, तो हमने यकजहती का पैगाम दिया है, यही हमारा इंतकाम है। इस पर क्या कहेंगे आप? देखिए, मैं ये कहता हूँ कि जब बंदा नाकाम हो जाता है ना, कुछ नहीं कर पाता डिलीवर, तो वो इस तरह की बहकी बातें करता है। देखिए, बेनज़ीर साहिबा मुहब्बे वतन थी, इस पाकिस्तान की बेटी थी। ये अगर ये सोच रहे हैं कि बेनज़ीर साहिबा के जो मानने वाले हैं वो पाकिस्तान तोड़ने की या पाकिस्तान के ख़िलाफ़ बात करते, तो ये मेरा ख्याल है अहमकों की दुनिया में या अहमकों की जन्नत में रहते हैं। सबसे इंपॉर्टेंट चीज़ ये कि बेनज़ीर साहिबा ने जिस चीज़ के लिए कुर्बानी दी, बेनज़ीर साहिबा ने एक डिक्टेटर के ख़िलाफ़ खड़ी हुई। आज ये खुद कहाँ खड़े हैं? जरदारी साहब तो खुद आजकल आप देख लें कि वो तो खुद इस्टेब्लिशमेंट की गोद में। देखें, आज मैंने एक बड़ी अच्छी हमारी प्रेस कॉन्फ्रेंस भी हुई, अली जैदी ने की, और मैं भी उसको दोहराता हूँ। और मैं ये बात मैं समझता हूँ हर पाकिस्तानी की और स्पेशली हर उस जयाले की जिसने भुट्टो साहब से लेके अब तक नज़रियाती तौर पे पीपल्स पार्टी के साथ खड़ा रहा। अब ये जरदारी लीग है। मेरा कहना है काश बीबी जिंदा होती तो एजुकेशन की सिंध में यह हालत होती। काश बीबी जिंदा होती तो लॉ एंड ऑर्डर की ये जिम्मेदारी होती कि डाकू सरेआम पुलिस वालों को मार के चले जाते हैं। काश बीबी जिंदा होती तो उम्मे रुबाब या इस जैसे कई और जो लोग हैं वो इंसाफ के लिए दरबदर की ठोकरें खा रहे होते। काश बीबी जिंदा होती तो नाजिम जोखियो को इंसाफ की उसकी बीवी को, उसकी माँ को इस पूरे प्रोसेस से गुजरना पड़ता। काश बीबी जिंदा होती तो शाहरुख जतोई साहब आज रहा होते। काश बीबी जिंदा होती तो ये जो देखिए लॉ एंड ऑर्डर, अभी बल्दियाती इंतखाबात ये नहीं करा रहे। काश बीबी जिंदा होती तो चार्टर ऑफ डेमोक्रेसी के तहत पब्लिक अकाउंट्स कमेटी अपोजिशन का हक था। जब वो अपोजिशन का हक चार्टर ऑफ डेमोक्रेसी में बेनज़ीर साहिबा ने जो खुद अपनी जब वो जिंदा थी और वो साइन करके गई थी तो ये होता। काश बीबी जिंदा होती तो आज फ्लड रिलीफ के हेड शर्जील मेमन साहब होते। माजरत के साथ देखें, बात करना बहुत आसान है। देखें, आज मैं ये समझता था जो हर साल ये है, 15 साल हो गए। 15 साल एक बहुत बड़ा अरसा होता है। इसमें बिलावल जरदारी साहब अभी जब से वो बने हैं क्या कहते हैं फॉरेन मिनिस्टर, वो तो कभी कभी सिंध का दौरा कर रहे हैं, कभी कभी पाकिस्तान में आते हैं। तो क्या बीबी को आपको पता रोका गया था? बीबी को कहा गया था आप मत आए, आपकी जान खतरे में है। उन्होंने कहा मैं आऊंगी। और आपने देखा 18 अक्टूबर का वाकया जिसमें कई लोग शहीद हुए, इसमें एक सहाफ़ी आरिफ भी शहीद हुए थे और जो बेगुनाह वर्कर शहीद हुए थे। मैं ये जानना चाहता हूँ वो फिर खड़ी में थी, वो फिर आवाम में थी। और शायद इसी की सिलसिले की कड़ी है कि इमरान खान साहब ने गोलियां खाई, इमरान खान साहब खड़े रहे और आज भी इमरान खान साहब उस जद्दोजहद पे खड़े हैं। देखें, जमहूरियत जब तक यहाँ पर स्ट्रांग नहीं होगी, जब तक यहाँ जमहूरियत की जड़ों को खोखला किया जाएगा, चाहे वो कोई भी करता है, वो पाकिस्तान का दुश्मन है। वो पाकिस्तान को नहीं चाहता कि पाकिस्तान तरक्की करे। ठीक शहजाद साहब, आप ही की बात को आगे बढ़ाते हुए कि जब तक जमहूरियत स्ट्रॉन्ग न थींदी त अॼु ज़रूरु अवां ॿुधूं तो काई साहब हिकु त इन ॻाल्हि ते बि ज़रूरु रोशनी विझो। हर साल ही हिकिड़ो ॾींहुं अचे थो जॾहिं बि 27 दिसंबर अचे थी त पोइ बिलावल साहब हुजनि, जरदारी साहब हुजनि या जेके पार्टी जा ॿिया सीनियर अॻुवान आहिनि, तॾहिं ई उन्हनि खे सिर्फ़ु बेनज़ीर साहिबा जो अधूरो मिशन मुकमल करण जी यादि छो अचे थी? तॾहिं ई सिर्फ़ु उन्हनि खे इंसाफ़ ॾियण जी ॻाल्हि छो यादि ईंदी आहे? उनखां पोइ पूरो साल असांखे का ॻाल्हि अहिड़ी नज़र न ईंदी आहे। ऐं इन खां सवाइ जेके शहजाद साहब ॻाल्हि कनि पिया उन ते बि ज़रूरु रोशनी विझो त अॼु बिलावल साहब पंहिंजी अहम ॻाल्हि कई। जेकॾहिं जमहूरियत जी ॻाल्हि कनि था त जमहूरियत जो जेको असल मर्कज़ आहे, महवर आहे, उहो पार्लियामेंट आहे।
पार्लियामेंट खां ॿाहिरि वेही करे कहिड़ी जमहूरियत जी ॻाल्हि? नाज़िया, मूंखे साईं जो थोरो जवाबु ॾियणो पइजी वेंदो इन कॉन्टेक्स्ट में। जी डेमोक्रेसी ख़ैबर पख्तूनख्वा में भी जेको आहे सो 10 साल खां साईं जो PTI जो रूल आहे, आई थिंक त उनजी त सिंध खां वधीक वर्स्ट सूरत हाल आहे। ऐं पंजाब में जेको आहे सो बोलदार जेके कमाल कया उहे बि माना तारीख़ में डॉक्यूमेंट थींदा। ऐं कुझु बलोचिस्तान में छा पियो त डेमोक्रेसी ऐं करप्शन ऐं बैड गवर्नेंस खे गॾिमॾ न कयो वञे हिकिड़े अहिड़े मुल्क में जंहिंमें जेको आहे सो हाइब्रिड डेमोक्रेसी आई। हाइब्रिड डेमोक्रेसी खे डिरेल करण जो हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो टूल हुओ। अॻे डिक्टेटर पाण ईंदा हुआ, हाणे हाइब्रिड डेमोक्रेसी आहे। त इमरान ख़ान साहिबु त मुलविस आहे पाकिस्तान में जमहूरियत खे ॿिंजो ॾियण वारनि में। इमरान ख़ान साहिबु त जेको आहे कल्ह अलवी साहिब चयो त जेको आहे 2018 जी इलेक्शन में जेको आहे सो असांखे जेको आहे खटरा हुआ, तव्हांखे मूंखे ख़बर आहे कीअं आयो। इमरान ख़ान साहिबु त टोटल जेको आहे सो माना वञी पाकिस्तानी तारीख़ में जनरल मुशरफ, जनरल ज़ियाउल-हक़, अयूब, मां हिकिड़ो सिविल माण्हू हूंदो जेको उन सां गॾु बीहंदो त सच dirtiest role has been played by PTI and its leader। तंहिंजे करे उनखे त तव्हां मुंहिंजे ख़्याल में न खणी अचो। हा अचो पीपल्स पार्टी तनक़ीद कयूं, या कहिड़ी पीपल्स पार्टी जी हरकत आहे जो हर साल अची जेको आहे सो बीहनि था पिया ऐं वरी गाइब थी था वञनि पिया, इहो फैक्ट आहे। अगरि बिलावल भुट्टो खे शाह महमूद कुरैशी एज़ अ फॉरेन मिनिस्टर कयो वञे त पाकिस्तान जी 30 सालनि जी बेनज़ीर भुट्टो खां पोइ या ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां पोइ रियल फॉरेन मिनिस्टर आहे त बिलावल भुट्टो आहे। ठीकु आहे न, हुनजी जेका आहे सा पाकिस्तान जे अंदरि बैड गवर्नेंस आहे, तमामु ख़तरनाक आहे, तमामु अफ़सोसनाक सूरत हाल आहे। ऐं पाकिस्तान जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे पाकिस्तान। ही पॉइंट ॾाढो अहम आहे त बैड गवर्नेंस खे इहो फैक्ट आहे, करप्शन सां मिक्स न कयो वञे। तमामु अहम। ॾिसो करप्शन ओवरनाइट कान थी वञे पई नाज़िया, ॾिसो न करप्शन ऐं डेमोक्रेसी खे गॾिमॾ न कयो। जहिड़ी करप्शन जेका आहे PTI जी गवर्नमेंट में थी उन जा मिसाल तव्हांखे कोन मिलंदा। तंहिंजे करे जेको आहे करप्शन जंहिंमें माना हिकिड़ो जेको आहे जेको हिकिड़ो हो बि त हो न असां वारो हिकिड़ो जेको बलोचिस्तान जा जेके ऐं जनरल जेको एहसाब बि कोन थो थिए पियो। त जंहिंजे करे पापा जॉन्स जेको आहे सो केरु बि करे थो हिननि सिविलियन जो देस्ताब थिए थो त हुन जो त कोन इट्स लार्जर देन बिग कोस्ट ऐं ओवरनाइट कोन थी वञे। ऐं जेका तपेदार थो करे पियो मुंहिंजे ॻोठ में करप्शन, पीपल्स पार्टी ठेको खयो आहे छा? वो जेको असिस्टेंट कमिश्नर करप्शन करे पीपल्स पार्टी ठेको हिकिड़ो सिस्टम आहे। हिकिड़ा वॾेरा था अचनि पिया, उन सिस्टम खे सिस्टम सां वेंदो त पीपल्स पार्टी सुधरंदी ऐं पीपल्स पार्टी इन सिस्टम में रहंदी। पीपल्स पार्टी जो असरु इहो ई थियो आहे त जियालो कोन अथनि पीपल्स पार्टी जेका आहे हिकिड़ी वॾेरनि जी जेका क्लब आहे। इहे सभु सुवाल पंचायत सही, बिल्कुलु सही जावेद साहब, तमामु अहम सवाल मां उथारिया आहिनि। एजाज़ साहब, अवां इन्हनि ते छा कॉमेंट करणु चाहींदो? जेका ॻाल्हि शहज़ाद कुरैशी साहिबु कई, जावेद काइद साहिबु, हुन सां गॾोगॾु अॼु बिलावल साहिब जे ख़िताब खे कीअं ॾिसो पिया अवां? बिलावल जो ख़िताब त ज़ाहिर आहे सभिनी जा सुठा हूंदा आहिनि। छो उन में जेका हुन इहा ॻाल्हि चई त फ़ौज सियासत में मुदाख़लत खां जेका तौबा कई आहे इहा जमहूरियत जी फतेह आहे ऐं इहा जियालनि जी फतेह आहे। मां सम्झां थो त वरी उन सां गॾु इहो ई ॻाल्हि बि कयईं त जेकॾहिं इन जो अमली नमूनो असां अॻिते हली ॾिसंदासीं त वाक़ई इस्टेब्लिशमेंट जेको आहे उन खां हटी वई आहे या वाक़ई इहा मुदाख़लत करे थी। ऐं उन तनाज़ुर में ई जेको आहे अॻ में ज़िक्र हले पियो त बाबा इमरान ख़ान साहिबु जेको आहे त उहो प्रोजेक्ट हुयो जनरल बाजवा साहिब जो ऐं उन्हनि जो जेको आहे त पाण बाजवा साहिबु इक़रार बि कयो हिन ॻाल्हि जो। ऐं परवेज़ इलाही साहिब बि ताज़ो चयो त खोड़ सारा एहसान आहिनि जनरल बाजवा जा PTI जे मथां। त इहे इंकशाफ इक़रार जेके आहिनि उहे पंहिंजी जाइ ते, पर सियासी जेको आहे हिकिड़ी मेच्योरिटी जी ॻाल्हि कंदे जेका बिलावल आख़िर में इमरान ख़ान साहिब खे ऑफर कई त ॾिसो सियासतदान जी महराज पार्लियामेंट हूंदी आहे। तव्हां पार्लियामेंट खां ॿाहिरि रही करे सियासत नथा करे सघो। जेकॾहिं तव्हां जमहूरियत में बिलीव कयो था त अचो वापसि ऐवान में, जेका बि ज़रूरी लेजिस्लेशन आहे उन में हिसो वठो। ऐं जेकॾहिं तव्हां इहा आइसोलेशन वारी ऐं सभिनी खे चोर चोर वारी जेका सियासत जो रांदि जारी रखी त पोइ इन जा तव्हांखे नतीजा भोगणा पवंदा। त मां सम्झां थो इहा हिकिड़ी एप्रोप्रिएट अप्रोच आहे। ऐं इमरान ख़ान साहिब जी जेका हिनमहिल ताईं सोलो फ्लाइट रही आहे त सभिनी खे चवे थो त तव्हां चोर आहियो ऐं पाण जेको आहे त उहो घड़ी बि नथो छॾे पियो ऐं उनजे बावजूद बि पाण खे ईमानदार थो सम्झे। त इहा जेका हुनजी हिकिड़ी मख़सूस सोच आहे उहा हुनखे वधीक आइसोलेट कंदी, उनजी पार्टी खे नुक़सानु पहुचाईंदी। ऐं ज़ाहिर त सियासत में जेका बि जंग हुजे, मुखालफ़त हुजे, इख़्तिलाफ़ हुजे, उहो पंहिंजी जाइ ते अल्टीमेटली तव्हांखे डायलॉग टेबल टॉक जे लाइ अचिणो पवंदो आहे। ऐं उहो जेको रवैयो आहे हिन जो इमरान ख़ान साहिब जो मुंहिंजे ख़्याल में उहो जेको आहे त उहो हुनखे नुक़सान ई पहुचाईंदो। एजाज़ साहब, ही त उहा जेका ही आछ साम्हूं आई उन खां अॻु बि हुकूमत आछ करे चुकी आहे त डायलॉग कयो ऐं मेज़ टेबल ते अचो।
जमहूरी जो हुसन डायलॉग आहे, पर ही त सुभाणे वञनि पिया क़ौमी असैम्बली में इस्तीफ़ाऊं ॾियणु, को मूड कोन्हे पीटीआई जो हिन वक़्तु विहण जो। ॻाल्हि इहा आहे त जेको कानून मुताबिक़ तरीक़ेकार आहे उहो इहो आहे त हर मेंबर फर्दन स्पीकर वटि हथ अखरनि सां लिखी अची इस्तीफ़ा जमा कराईंदो, मिलंदो ऐं चवंदो त मां रज़ा ख़ुशी सां ॾियां थो। उन डप खां पीटीआई चवे थी त असां सभु गॾिजी वेंदासीं ऐं गॾिजी हिकु जाइ ते पेश करण जो को न कानून आहे, न को रूल्स आहे, न को तरीक़ो आहे ऐं न का रिवायत आहे। त खोड़सारनि जेको तव्हां ॾिठो हितां तहरीक पंहिंजे लयारी मां जेको चूंडियो MNA, उन त दरख़्वास्त बि कई कोर्ट में त मां इस्तीफ़ा न ॾिनी आहे। तो मक़सदु चवण जो त इहे खोड़ सारियूं शयूं, ख़ुदि फवाद चौधरी अञा ताईं मिनिस्टर्स कॉलोनी में रहे थो, घर नथो ख़ाली करे, गाॾी नथो वापसि करे ऐं पगार ऐं अलाउंस बि वठंदा था रहनि पिया। त लाजिस में MNAs रहिया पिया आहिनि। त इहा कहिड़े क़िस्म जी जेको आहे पॉलिटिक्स आहे हिननि जी, त असां कंदासीं। ॾेखारण जे हाथी वारा ॾंद हिकिड़ा खाइण जा ॿिया। ठीक है शाह साहब क्या कहेंगे? वो समझते हैं कि, और इसको बड़ा अच्छा देखा जा रहा है कि इससे पहले भी गवर्नमेंट की जानिब से ये ऑफ़र आ चुकी है, आज एक बार फिर से पेशकश हुई है, क्या कहेंगे आप? देखिए, सबसे पहले तो ये कि मेरे मोअज़्ज़ज़ भाई ने ये कहा कि KPK की, तो KPK की गवर्नमेंट सारी दुनिया जानती है। इंटरनेशनली जितने सर्वे आए हैं, सिंध गवर्नमेंट सबसे वर्स्ट गवर्नमेंट रही है। जितनी करप्शन इस सूबे के अंदर है और सूबे के लोगों का खून चूसा गया है, मैं नहीं समझता। आप जाके KPK की हेल्थ का निज़ाम देखें, वहाँ हेल्थ कार्ड देखें, एजुकेशन देखें, बायोमेट्रिक सिस्टम सबसे पहले लेकर आए, ओवरऑल वहाँ लिटरेसी रेट देखें, हर लिहाज से KPK टेररिज्म देखें, सब कुछ देखें। अगर ये दहशतगर्दी को इससे कर रहे हैं तो दहशतगर्दी सूबाई गवर्नमेंट उस तरह से मुकाबला नहीं कर सकती है। जब तक आपकी वफाक फौज और जो बॉर्डर पे बैठे हुए लोग हैं, जो उस वक्त के इंटरनेशनल हालात की वजह से सूरत हाल चेंज होती रहती है, वो एक अलग चीज़ है। अब आ जाएं आप, क्या कहते हैं उसको, कि हमने इस्तीफा दिया, वो जो पॉलिसी थी उसको भी रिव्यू करनी थी, बल्कि बदलने की जरूरत है। देखें पॉलिसीज पे इख्तलाफात हो सकते हैं, उस पर बैठ के नेशनल एक्शन प्लान जो बना था उस पर बातचीत हो सकती है, उस पर कोई दो राय नहीं है, और जमहूरियत के अंदर बैठते हैं। लेकिन किस जमहूरियत की बात कर रहे हैं हम? अच्छा एक बात बताएं, हम सब ने रिजाइन किया वहाँ से, हमारे कौमी असम्बली के मेंबरान ने 9 इस्तीफे मंजूर कर लिए, बाकी नहीं किए। वो किस कानून के तहत किए? उस वक्त इनको याद नहीं आया कि पर्सनल पेश होना चाहिए। अभी भी हम सब साथ जा रहे हैं, वहां पर इंडिविजुअली वो बोलेंगे तो कमरे में जाके इंडिविजुअली पेश कर देंगे, बोलेंगे भाई हमने इस्तीफा दिया है। और रही बात ज़मीर फरोश, तो थे ना, इन्होंने अब्दुल शकूर साहब की बात की, तो चंद ज़मीर फरोश तो थे, जब भी तो गवर्नमेंट इन्होंने खरीदी, पैसा लगाया। इसी सबसे ज़्यादा हमारे सिंध सूबे का पैसा लगा सिंध हाउस में जाके। शरजील मेमन को जो आज डिफेक्टो वज़ीर आला बनाया हुआ है और जो इख्तियारात दिए हुए हैं, ये उसका इनाम है जो इन्होंने वहाँ ख़रीदो फरोख्त की थी। ज़मीर तो बेचते आए हैं, तो इसमें तो कोई दो राय नहीं है। हम तो कह रहे हैं हमारे यहाँ कुछ लोटे थे और उन लोटों को हमने आइडेंटिफाई भी किया। अब आप आ जाएं प्रेसिडेंट साहब का बयान, जो इन्होंने बोला। प्रेसिडेंट साहब ने जो बयान दिया, कल प्रेसिडेंट साहब मेरे साथ थे एक शादी में, उन्होंने ट्वीट भी किया है, उन्होंने उसकी तरदीद भी किया, और जिन्होंने इनका इंटरव्यू लिया है उसने भी कहा है कि प्रेसिडेंट साहब ने ये नहीं ये कहा था। तो मेरा ख्याल है उसके बाद तो कोई बात बनती नहीं है कि हम किसी पे इल्जाम लगाएं। और वो भी कह चुके हैं कि वो मौसम खुद नहीं, देखिए परवेज इलाही हमारी पार्टी के है नहीं है, उनका अपना एक मैनिफेस्टो है, उनका अपना वो है, वो जो भी बोलते रहे, खान साहब ने उसके बारे में बोल दिया, उनकी अपनी राय, हमारी अपनी राय। हमने उन सब के नाम लेने हैं जो इन्वॉल्व थे, जो इंपोर्टेड गवर्नमेंट को लेके आने में थे। अब आ जाएं आप, इन्होंने कहा भाई अगर कोई पट्टेदार करप्शन करता है तो DC करप्शन कर रहा है, पट्टेदार करप्शन कर रहा है, तो उसको कौन संभालेगा? वज़ीर आला जिस तरह से अरबों रुपए कौम के, अरबों रुपए गोरख हिल में ज़ाया हुए, अरबों रुपए ये सखर हैदराबाद मोटरवे का जो भी आपको केस आया है, और हम ये कहें कि वज़ीर आला को पता नहीं था या इनके फाइनेंस डिपार्टमेंट को पता नहीं था, इतने मासूम तो ये नहीं थे। और रातों रात कुछ लोग बाहर चले जाते हैं, कुछ यहाँ रहते हैं। ये पुरानी बातें हैं, ये छांगा मांगा जंगल नून लीग के ज़माने से शुरू हुआ था और आज तक है। हम यही तो कहना चाह रहे हैं। हम ये कहते हैं हम चोर, हम चोर इसी तो बोलते हैं कि इनकी चोरियां खुलेआम नजर आती है, सब कुछ है। रही बात इन्होंने घड़ी की बात की, तो खान साहब आज एक शर्ट पे साइन कर देना तो वो करोड़ों रुपए की जाती है। खान साहब को ये चीजें करने की जरूरत नहीं है। आज आप इस घड़ी पे बयान, देखिए चोरी नहीं हुई, देखिए चोरी आपकी बात नहीं कर रहा, मैं भाई की बात कर रहा हूँ। और देखें चोरी नहीं हुई है, ये मैं आपको बता दूं। तोशा खाने का एक जो रूल है जो उस पे अमल हुआ है और वो रूल के खिलाफ है, अदालतें मौजूद है। देखिए नहीं, जितने स्कैंडल है, मैं देखें तोशा खाना के हर पार्टी के स्कैंडल हैं, वो क्यों नहीं सामने लाते? हम तो ये कह रहे हैं कि भाई तो वही बात तो हो रही है कि अगर यहाँ से भी मामलात हुए, यहाँ से भी स्कैंडल्स हुए, यहाँ पर नहीं स्कैंडल नहीं है, वहां पर भी आए, तो फिर एक बेड अगर ये कानून के देखें मैं सॉरी आपको ये बात काट रहा हूँ माजरत के साथ, अगर ये घड़ी इन्होंने खिलाफ कानून बेची है और ये सारे मामलात हैं,
अदालतें खुली हुई हैं, ये अदालतें तो इनके लिए 12 बजे के बाद भी खुलती हैं। जाएं और जाके बताएं अगर खिलाफ कानून, सबको पता है, ये ऑपोजिशन को भी पता है और ये मेरे वकील भाई हैं, इनको भी पता है खिलाफ कानून कुछ नहीं हुआ। चार्ज फ्रेम हो गई, सिर्फ चीज ये है सर, चार्ज फ्रेम तो अब 50 करोड़ से नीचे की करप्शन हलाल है, जो है वो सर 50 करोड़ से नीचे की करप्शन हलाल है। अब ये तो आप अब तो ये तो हमारे नैब के कानून है। तो हम सिर्फ ये कहना चाहते हैं कि डीसी करप्शन कर रहा है, एजुकेशन में करप्शन है, हेल्थ में करप्शन है, अस्पतालों के हाल बुरे हैं, लोकल बॉडी इलेक्शन ये कराते नहीं है, जॉब्स ये अपने वर्करों को भेजते हैं। तो ये बीबी शहीद की कौन सी, उनकी शहादत के बाद इन्होंने कौन सी जमहूरियत बेहतरीन इंतकाम है? क्या जमहूरियत ये बेहतरीन इंतकाम है कि एक वर्कर 12-12, 15-15 लाख रुपए के ऊपर क्लर्क की और ऑफिस बॉय की नौकरियां खरीद रहे हैं? ये बेहतरीन इंतकाम है। ये तो आगे आपका पॉइंट। जी 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 एजाज साहब वेट करियो। जी एजाज साहब मूं इहो पिया कयो त मूं चयो उन में को शक कोन्हे त सिंध में बदनज़मी आहे, बद इंतज़ामी आहे या बैड गवर्नेंस आहे, करप्शन आहे, पर उन में जेको आहे त इन में तनक़ीद बिल्कुलु जाइज़ आहे। पर जीअं हीअ अदो चए थो त ख़ैबर पख्तूनख्वा में के खीर जूं नदी थियूं वहनि पियूं, त उते मालम जबा जो स्कैंडल केॾो थियो, BRT जो स्कैंडल केॾो थियो, बिलियन ट्री जो स्कैंडल केॾो थियो। 15 साल गुज़री विया, CTT जेको आहे ॿिया सूबा पंहिंजे उनखे स्ट्रांग हिकिड़ी फोर्स ठाहे विया। हाणे ही पगारूं ॾियनि था, प्राइवेट घरनि में जेल करे उनखे रखियूं वेठा आहिनि, मालिकी नथा कनि पिया कंहिं शइ जी। 3 सालनि खां 3 सालनि खां वठी इहा दहशतगर्दी उभरे पई, रोज़ को न को वाक़ियो थिए पियो। ही सभु जेके आहिनि ज़मान टाउन में वेठा हुते हीटर हलाए कमरनि में वेठा आहिनि, त इहा कहिड़ी गवर्नेंस आहे? ऐं इहा कहिड़ी जेको आहे तव्हां चओ था त करप्शन आहे। BRT तव्हां ॾिसो हुनजी लाहौर जे मेट्रो जी भेट में 100% हुनजी कास्ट वधीक आहे ऐं अञा बि बसनि खे धिका था ॾींदा वञनि। इहा गवर्नेंस आहे, इहा जेको आहे तव्हांजी जेको आहे त हुते बहितर कारकर्दगी आहे, डिलीवरी आहे। ठीकु आहे, शिराज साहब जी ॻाल्हियूं मां ॿुधियूं, एजाज साहब हुन में एड कयूं। ऐं ज़ाहिर आहे इहे सॼियूं शयूं रेकॉर्ड ते मौजूदु आहिनि त छा छा थियो आहे, छा छा थियणु वञे पियो। पर हीअ त ॻाल्हि वाज़े आहे त हीअ सोलो फ्लाइट वठण जे मूड में आहिनि। इन साल जे इख़्तिताम में नए साल जे आगाज़ में तो सोलो फ्लाइट ही नजर तमाम अहम ॻाल्हि कई नाजिया। इमरान खान साहब है तो है, अगर नहीं है तो पार्टी भी चली जाए। इतने सारे लोग आए, कोई शामिल कुरैशी आया, कोई वो आया, कोई इधर आया, कोई उधर आया, कुछ इलेक्टेबल्स आए, कुछ जिस तरीके से कुछ लोग लाए जाते हैं पार्टियों में, कुछ लोगों को पता होता है कि ये पावर के करीब हैं तो खुद आ जाते हैं। खान साहब खुद अपनी कश्ती में सुराख कर रहे हैं, मैं नहीं तो कोई नहीं, ठीक है ना। अब उन पे तोशाखाना के चार्ज फ्रेम हो गई है, बहुत सारे केसेस हैं, वो डिस्क्वालीफाई भी हो जाएंगे। वो उस पार्टी को इस हद तक भी नहीं छोड़ेंगे कि कोई नवाज शरीफ डिस्क्वालीफाई हो जाए तो शहबाज शरीफ उसके प्रेसिडेंट बन जाए। ये पार्टी बहुत अफसोस के साथ, बहुत दुख के साथ कह रहा हूँ, बड़ी मुश्किल से बनी तो थी ना ये पार्टी भी डेमोक्रेटिक प्रोसेस में ऐसा बनती है। पार्टी तो बिल्कुल इस तरीके से उन्होंने अपनी जेब में डाल दी, कुछ ऑडियोज खींच के, कुछ वीडियोज बना के, कि वो तो ब्लैकमेल करते रहे इसको और ये कुछ कठपुतलियों की तरह नाचते रहे। अब वो ऑडियोज भी आ रही हैं, अब शायद कोई वीडियो भी आ जाएगी, और कल परसों से उन्होंने किसी के खिलाफ बोलना भी बंद कर दिया हुआ है। तो दिस इज द एंड ऑफ दिस पार्टी। ये शायद 15-20 सीटें जो है आगे ले सके। अब ये जो कल जा रहे हैं इस्लामाबाद में, वहाँ खड़े होने, उसमें भी कोई 10-15 गायब हो जाएंगे। 11 तक वोट ऑफ कॉन्फिडेंस एक और चीज है, वोट ऑफ कॉन्फिडेंस ऑल टुगेदर डिफरेंट थिंग। नाउ यू हैव टू मस्टर, यू हैव टू शो योर स्ट्रेंथ, ठीक है ना। वो स्ट्रेंथ शो नहीं करेंगे, उन्होंने ऐसी बातें करके उसका भी बड़ा कर दिया। ये है आ बेल मुझे मार। तो मेरे ख्याल में ये बहुत दुख की बात होगी, इतना बड़ा स्ट्रगल हुआ इनको। ये जो पीपल्स पार्टी थी या ये जो PMLN थी, इनको एक चेक एंड बैलेंस मिलता, ये खड़े होते, और मिडिल क्लास बेस्ड लोग थे ये लोग, ज्यादा अर्बन शहरी लोग थे इनके साथ, सच मोहब्बत से ये वो उनके बल्ले और बाल से बड़े प्यार करते थे। ठीक है, सब अवां था जगह पिक्चर पेश कयो दिस पार्टी इज नाउ बाद में शिराज साहब का पूछना एजाज साहब का भी थी वो केतरो एग्री करन था। सायरा शेलियानी साहिबान पाकिस्तान पीपल्स पार्टी से तालुका सीनियर अगवान। सायरा साहब अस्सलाम वालेकुम। सायरा साहब अवां के भी भलीकार दी तमाम संगत शहजाद कुरैशी साहब, जावेद कायसम, एजाज महर साहब मौजूद हैं प्रोग्राम में गुफ्तगू में। अज मोहतरमा जी शहादत जो दिहाड़ो है, 15 साल मुकम्मल थिया आहिनि। 15वीं वर्सी के मौके ते असीं ॿुधोसीं जेको कुछ बिलावल साहब चयो, ॿियनि अॻवाननि चयो। हाणे ही 15 सालनि खां पोइ हर साल असीं ॾिसंदा आहियूं त रुगो ही हिकिड़ो ॾिहाड़ो हुजे थो जॾहिं ज़ाहिर आहे असीं सभु मोहतरमा खे यादि कंदा आहियूं, अव्हां बि यादि कंदा आहियो, पर उन सां गॾोगॾु ही दिलनि में सवाल हूंदा आहिनि, कुझु ज़हननि में सवाल हूंदा आहिनि त मोहतरमा जे इंसाफ़ जो छा थियो। 15 साल गुज़री विया, उहो मामिरो
असांखे हाणे सिर्फ़ु ॿुधण में ईंदो आहे, उहो बि हिकिड़े ॾींहं ते। उन खां सवाइ जॾहिं बि हीउ ॾियारो अचे थो त मोहतरमा जे अधूरे मिशन जो ज़िक्र बि थींदो आहे, उनजी लेगेसी जो ज़िक्र बि थींदो आहे। उहो बि रुॻो हिन हिकिड़े ॾियारे ताईं महदूद हूंदो आहे। तक़रीब ख़तमु थी, इन खां पोइ वरी उनजो ज़िक्र असांखे साल खां पोइ ॿुधण में ईंदो आहे। छा चवंदो आहे? जीअं त अॼु सॼी दुनिया खे ख़बर आहे 27 डिसेंबर आहे ऐं अॼु शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शहादत जो ॾींहुं आहे। अॼु खां 15 साल पहले शहीद कयो वियो हुयो असांजी लीडर, असांजी राणी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे। और उहो ॾींहुं अॼु बि उहो ई ताज़ो आहे जीअं उन ॾींहुं हुयो 27 डिसेंबर 2008 में। अॼु बि माण्हुनि जे दिलनि में अॼु बि उहो ग़म उहो ई मौजूदु आहे जीअं अॼु खां 15 साल पहिरें हुयो। अॼु तव्हां ॾिसी था सघो, मीडिया जेकी कवरेज ॾिनी आहे त तव्हां ॾिसी था सघो कि माण्हू किन तादाद में तक़रीबन 3 लख माण्हू हुया और पंहिंजी शहीद राणी खे ट्रिब्यूट पेश करण लाइ गड़ी खुदा बख्श पहुता। उन्हनि खे ट्रिब्यूट पेश कयऊं, उते हाज़िरी ॾिनऊं, बिलावल चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी स्पीच ॿुधियऊं। और बिल्कुलु इहा ॻाल्हि तव्हां कीअं था चई सघो कि पीपल्स पार्टी डिलीवर न कयो आहे। बिल्कुलु शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे मिशन खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जारी रखियो आहे। बिलावल भुट्टो जी सूरत में, आसफा भुट्टो ज़रदारी जी सूरत में इहो मिशन हले थो और पीपल्स पार्टी जा जियालियूं हर वक़्तु दीदी जे मिशन खे अॻिते आणण जी कोशिश में आहिनि। और सिंध में ॾिसो चाहे पूरे पाकिस्तान में ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद उहा पार्टी आहे जेकी डिलीवर करे थी। पर सारा साहिब जियालनि खां सवाइ बि ॿियो अवाम आहे, ॿिया साह खणंदड़ माण्हू सिंध में रहनि था। सिंध खां सवाइ अव्हां जी पार्टी मर्कज़ में बि रही आहे, हिन वक़्तु बि अव्हां जी पार्टी मर्कज़ में इतिहाद में हुकूमती इतिहाद में शामिल आहे। उन हवाले सां अव्हां जा जियाला बि ऐं ख़ुदि जेको अवाम जेको माण्हू बेनज़ीर साहिबा खे पसंदि कंदो हो ऐं ज़ाहिर आहे उन में त असीं सभु शामिल आहियूं। आलमगीर मोहतरमा जी शख़्सियत हिन खां को इनकार कोन्हे, पर हू पंहिंजी महबूब लीडर जी हिन ॻाल्हि खे बि सम्झंदा हुआ त हू अवाम जी ख़िदमत जो, अवाम जो दर्द मोहतरमा जे दिलि में हर वक़्तु हूंदो हो। तव्हां सम्झो पिया त उन तरीक़े सां उन मिशन खे, मोहतरमा जी लेगेसीअ खे अव्हां खणी हलिया हो अॻे। सॉरी नाजिया, मूंखे मां एक्चुअली आहियां सफ़र में आहियां, मूंखे तव्हांजी सही आवाज़ कोन पई अचे, पर वरी बि मां कोशिशि करां थी तव्हांजी ॻाल्हि जो जवाबु ॾियण जी। ॾिसो, तव्हां बिलावल चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पंहिंजी वालदा जे मिशन खे, पंहिंजी लीडर जे मिशन खे, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे मिशन खे जारी रखे थो और अवाम उन्हनि खे पसंदि करे थी, अवाम उन्हनि खे लबैक करे थी और कमु करे थी। ॾिसो, वो एज फॉरेन मिनिस्टर मोदी जहिड़े माण्हू खे एक्सपोज कयो अथई, हुनजो चहिरो दुनिया जे अॻियां ज़ाहिर कयो अथई। पहिरें केरु हुयो, कहिड़ा लीडर हुया जेके वञी ईअं साफ़ ठीक साहिरा साहिबा जी बिलावल भुट्टो ज़रदारी बेनज़ीर भुट्टो साहिबा जी आवाज़ आहे, उन्हीं जो मिशन खे जारी रखे थो और उन्हीं में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी झलक नज़र अचे थी। अॼु खां पहिरें जेके जीअं यूएनओ में वेही शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पूरी दुनिया खे पाण खे मनायो हुई, अॼु बिलावल भुट्टो बि पाण खे मनायो आहे। ठीक, और इन ॻाल्हि खां इनकार नथा करे सघूं कि पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेकी पंहिंजे लीडर जे मिशन खे खयूं थी अचे और इंशाल्लाह कामयाब थींदी और थिए थी। ठीक साहिरा साहिबा, तव्हांजी वरी महिरबानी। साहिरा साहिबा बि उन्हनि पीपल्स पार्टी जे अॻवाननि समेत गड़ी खुदा बख्श भुट्टो में मौजूदु आहिनि जेके मोहतरमा जी वरसी तक़रीब में शामिल हुआ। ऐं एजाज़ साहब ॾे ईंदे एजाज़ साहब, अवां ॿुधो साहिरा साहिबा खे, ऐं ज़ाहिर आहे हू पीपल्स पार्टी जो हिसो आहिनि त हू पंहिंजी पार्टी खे डिफेंड बि कनि थियूं ऐं इहा ॻाल्हि चवनि थियूं, दावा कंदियूं रहनि थियूं पंहिंजे लीडरनि ॿियनि लीडरनि समेत असीं मोहतरमा जे मिशन खे, लेगेसी खे अॻियां वधाईंदा पिया अचूं। पर मां क्लोज़ली समूरनि शयुनि खे ॾिसो आहे, उन वक़्तु बि जॾहिं मोहतरमा हयात हुई ऐं हाणे बि जॾहिं मोहतरमा जे हवाले सां असीं ॻाल्हायूं पिया 15 साल गुज़रण खां पोइ, अव्हां कीअं ॾिसो पिया उन वक़्त जी पीपल्स पार्टी ऐं अॼु जी पीपल्स पार्टी खे? ॾिसो, ज़ाहिर आहे त उन वक़्तु पीपल्स पार्टीअ जो हिकिड़ो अवामी रूप हुयो, अवाम जी हक़ीक़ी नुमाइंदगी कंहिं हद ताईं उन में उन्हनि जो रियल रोल हुयो।
ऐं हाणे जेको आहे ईअं थो लॻे त पीपल्स पार्टी उन ते गिव अप करे ऐं सॼो डिपेंडेंस पंहिंजी करे छॾी आहे इस्टेब्लिशमेंट ते ऐं विनिंग हार्सिस ते अवाम जे बजाए। ठीकु। त इहो हिकिड़ो बुनियादी फ़र्क़ु नज़र अचे थो त पीपल्स पार्टी जेको आहे त जेको अॻु में हिकिड़ी उन्हनि जी स्ट्रेंथ हुई, जेका उन्हनि जी सुञाणप हुई, जेका उन्हनि जी हिकिड़ी लेगेसी हुई, उहा लेगेसी जेका हींअर त घटि में घटि हिकिड़ी मज़ाहिमत वारी ऐं जेको आहे त उहा घटि थी नज़र अचे। ऐं उन में चेंज इहा आई आहे त अॻु में जेको नारो लॻंदो हो त जी एजाज साहब। त ख़ैर मूंखे फिनिश करणु ॾियो त बेनज़ीर साहिबा जेका चइनी सूबनि जी ज़ंजीर हुई उनजो जेका इहा सुञाणप हुई पीपल्स पार्टी जी, हाणे केपी हुजे, पंजाब हुजे या जेको आहे बलूचिस्तान हुजे, त उते पीपल्स पार्टी बेनज़ीर साहिबा जे दौर में जेतिरो मज़बूत हुई उनजी भेट में काफ़ी सुकिड़जी वई आहे। ऐं सिर्फ़ु सिंध में जेको आहे अची आहे सिंधी माण्हू लावारिस आहिनि, उन्हनि खे को ऑप्शन कोन्हे को सियासी तौर ते, ऐं नतीजे में जेको आहे त सभु इलेक्टेबल जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी वटि वेठा आहिनि। जंहिं ॾींहुं सीटी वॻी त सूरत हाल मुख़्तलिफ़ हूंदी। ठीकु, कुझु इन क़िस्म जी राय जो इज़हार काई साहब बि कयो ऐं काई साहब गॾोगॾु जॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लाइ ॻाल्हायो त हू फोर्सी कनि पिया त पंहिंजे पेर ते कुहाड़ो हणण वारो मिसाल आहिनि। वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी जेका सीरीज़ ऑफ जेके एक्शन्स रहिया आहिनि पोएं ॾींहंनि में या जेके बयान हाणे ईंदड़ ॾींहंनि जे हवाले सां साम्हूं अचनि था, थोरो उन ते बि कॉमेंट कजो त पोइ असीं अॻियां वधूं था। अव्हां अग्री कयो था, अव्हांखे बि इहो अहिड़ो ई कुझु लॻे पियो जो अव्हांजी राय मुख़्तलिफ़ आहे हुन खां? एजाज साहब जी मूं चयो त हीउ जेको सुवाल अव्हां ॾे ॾाढो ई रखियो काई साहब ॻाल्हि कई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लाइ, पीपल्स पार्टी जे लाइ तव्हां ॿुधायो, पर पीटीआई जे लाइ काई साहब इहो फोर्सी कनि पिया, उन्हनि जो तजियो इहो अचे थो त ईंदड़ ॾींहं में जेका सूरत हाल बीहंदी उहा सुठी न हूंदी, पीटीआई शायदि नज़र ई कोन अचे, पंहिंजे पेर ते कुहाड़ो हणण वारा हुननि जा एक्शन्स आहिनि। अग्री कयो था हुन सां? बिल्कुलु मां हिन सां एग्री थो कयां। ऐं हीअ सॼी पार्टी जी जेका आहे न उहा बीठी आहे इमरान ख़ान जी शख़्सियत ते। हिन में को उहो पार्टी स्ट्रक्चर, ऑर्गेनाइज़ेशन जो स्ट्रक्चर या उन तर्ज़ ते हिकिड़ी पार्टी बिल्ट ई न थी आहे। ऐं हिननि खे बि मुफ़्त में विनिंग हार्सिस जेको आहे इन्हनि जे हवाले कया विया ऐं उहे सभु सुभाणे जॾहिं सीटी वॼंदी त उहे वरी पंहिंजे नए मिशन जे लाइ तयारु थी वेंदा। ऐं इमरान ख़ान साहब खे नज़र अची वेंदो त हुन जेको इहो चए त असां हिन दोस्त इहो कुरैशी साहब बि इहा ॻाल्हि कई त असां वटि लोटा सभु हलिया विया आहिनि, पर अञा ताईं अधु पार्टी लोटा वेठा आहिनि जेके तव्हांखे इस्तीफ़ाऊं नथा ॾियणु ॾियनि। ऐं जेको आहे त उहो ही पार्टी जेको आहे उहो जेसिताईं इमरान ख़ान आहे तेसिताईं आहे हुनजो हिकिड़ो जेको पाकिस्तान में या दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सियासी पार्टियुनि जो हिकिड़ो जेको ऑर्गेनाइज़ेशनल स्ट्रक्चर हूंदो आहे उहो त मूंखे नज़र कोन थो अचे। ऐं जेकॾहिं इहे माण्हू छॾे था वञनि त मां नथो सम्झां त इहा पार्टी अॻिते हली अहिड़ो घणो को सर्वाइव करे सघंदी। ठीक है साहब, ॾिसो लाइन ते ही रहो शहजाद साहब, बड़ी ख़तरनाक सी पिक्चर मुस्तकबिल की बयान की है। एक हमारे बड़े मोजिज़ पैनलिस्ट वो अदलिया से, कानून से उनकी फील्ड है, एक मीडिया से हैं, दोनों ही बड़े अहम सुतून माने जाते हैं रियासत के। देखिए सबसे इम्पोर्टेंट चीज़ ये है कि माइनस इमरान खान फार्मूला ना हमें किसी तौर पे कबूल है और ना ऐसा होगा। और ये कहना कि ये पार्टी इमरान खान की शख्सियत के इर्द गिर्द घूमती है, तो हकीकत है कि इमरान खान एक शख्सियत हैं, उस पार्टी के सरबराह हैं, इस पार्टी को उन्होंने जिस तरीके से चलाया है और हम सब इमरान खान को अपना लीडर मानते हैं। तो बाकी पार्टियों में क्या हो रहा है, बाकी में तो मौरूसी सियासत आ रही है, हमारे यहाँ तो मौरूसी सियासत नहीं लेकिन है। वो खान साहब फाउंडर थे, खान साहब फाउंडर थे, खान साहब इस वक्त चेयरमैन हैं और जमहूरियत के तहत पूरी एक तंजीम साजी है जिसके अंदर अभी हमारे सेक्रेटरी जनरल असद उमर हैं, फिर सिंध के सदर अली जैदी हैं, कराची के बिलाल गफ्फार हैं। तो एक प्रॉपर तरीक़ाकार है, उस सिस्टम में हम चल रहे हैं। रही बात इन्होंने कहा कि 15-20 सीट, तो अभी तो इंटरनेशनल सर्वे और लोकल सर्वे जितने हो रहे हैं उसमें तो कहा जा रहा है खान साहब के सामने ये 11, 12, 13, 18 जितनी जमातें जीरो हैं। और इनकी यही तो हालत बुरी है कि जब ये ना ही इंतखाबात करा रहे हैं, अभी लोकल बॉडी से भी फिर भागने जा रहे हैं। 4 दफ़ा पहले भाग चुके हैं, अब फिर एमक्यूएम ने पीपल्स पार्टी के साथ इत्तेहाद करके हमेशा सिंध सूबे को इन 2 जमातों ने नुकसान पहुंचा है। कभी शहरी के नाम पे वो सिंध का कार्ड खेलते हैं, ये महाजिर कार्ड खेलते थे, तो ये दोनों मिलकर सिंध सूबे को नुकसान पहुंचाते थे, अभी फिर पहुंचाने जा रहे हैं। क्योंकि जब तक असल जमहूरियत ये है कि जब तक लोकल सतह पे लोकल बॉडी इलेक्शन नहीं होंगे,
आर्टिकल 140A नहीं आएगा, बाइख्तियार मेयर नहीं होगा, ना कराची तरक्की कर सकता है, ना हैदराबाद, ना मेरे सिंध के दूसरे शहर कर सकते हैं। अब आप आ जाएं क्या कहते हैं उसको, कि ये कहना कि हम तो कह रहे हैं ना कि हमें इमरान खान की कोई मकबूलियत नहीं, हमारी भी नहीं, चले मैं ये एक्सेप्ट कर लेता हूँ, कराएं इंतखाबात, देख लें। हालत तो इतनी बुरी है कि इतना खौफजदा है कि अभी जितने भी इंतखाबात हुए हैं उसमें ऑलमोस्ट हम जीते हैं। मलिक के इलेक्शन के अंदर पीपल्स पार्टी ने पूरी मशीनरी यूज़ की, अगर वो नहीं करती तो वहाँ से भी हम जीतते हैं। अब आखिर में आ जाएं आप, इनका ये कहना कि लोग तो पीपल्स बेनज़ीर साहिबा को धोखा नहीं दिया था 2002 में, क्या मुख्तलिफ पार्टी से छोड़ के मुस्लिम लीग कायदे आज़म नहीं भाई, सब कुछ में हमने इलेक्टेबल्स पे डिपेंड ही नहीं किया। आज इलेक्टेबल चले जाएं हमें कोई फ़र्क नहीं पड़ता, हमारा एक आम वर्कर खड़ा होगा और यकीन करें वो खान साहब के नज़रिए के ऊपर, और आप ये देखिएगा कि किस कदर भारी अक्सर से जीतते हैं। और आज मैं आपको लिख के दे रहा हूँ कि ये इंतखाबात से भागेंगे, ये इंतखाबात जो मेरा अपना पर्सनल वो है, ये इंतखाबात किसी सूरत जब 5 साल मुकम्मल भी हो जाएंगे तो भी ये नहीं कराएंगे, इनकी नीयत नहीं है कराने की, लेकिन इंशाल्लाह इनको आवाम के प्रेशर से और हम इनको मजबूर करेंगे इंतखाबात कराएं, 2/3 अक्सर से इमरान खान वज़ीर आज़म वापस आएंगे। जय साहब नाज़िया, तव्हां जी पंहिंजी हिकिड़ी अॻ कथी हुन जी पंहिंजी अॻ कथी आहे, हुन जो बेसो ॿुधाइनि पिया इलेक्टेबल्स न पर पॉपुलर वेव जीअं असांखे खटरायो, हाणे बि उहा ॻाल्हि पिया कनि। हम जाते हैं थोड़ा सा सीरियस चीज़ों को देखने के लिए। पाकिस्तान इस नहत पे आ गया है कि उसने अगवान पॉलिसी को गिव अप कर देना, ऐसा डिज़ास्टर, बहुत बड़ी ख़तरनाक ट्रेजेडी हुई। अब जब से अमेरिकन गए यहाँ से, उसके बाद इस्टेब्लिशमेंट पॉलिटिक्स में बहुत ही ख़तरनाक हद तक हिस्सा लेती थी, और फिर नवाज शरीफ को भी इन्होंने बहुत मारा पीटा, फिर बेनज़ीर भुट्टो को भी मारा पीटा। इनका एक प्रोजेक्ट था अल्ताफ़ हुसैन, वो शायद फिर बाहर के कनेक्शंस भी उसके बन गए थे, और जब उनको मारने पीटने पे आए तो आपको पता है अल्ताफ़ हुसैन का, खान साहब की जो खदो खान है वो इमरान अल्ताफ़ हुसैन से बहुत मिलते जुलते हैं, लेकिन हैं ये पंजाबी भाई या पंजाब के हैं, तो महाजुर को मारना आसान है, पंजाबी को मारना थोड़ा सा मतलब मुश्किल है। तो बहरहाल अब उस पर हाथ पड़ा ही नहीं। अब वो जो हशर अल्ताफ़ हुसैन का किया, जो हशर बेनज़ीर भुट्टो का किया, इलेक्टेबल्स भाग गए, फिर भी पार्टी जिंदा रही। PMLN के भी अंदर इलेक्टेबल्स थे, उसको भी जूते वूते मारे तो फिर भी पार्टी जिंदा रही। क्या जब ये बुरा ज़माना आएगा PTI पे सस्टेन कर सकेंगे ये? क्योंकि अल्ताफ़ भाई तो नहीं कर पाए, उनके सामने तो ये कुछ भी नहीं है। वो तो बिल्कुल एक नज़रिया लेके, बहुत रोमांस था उस महाजर स्लोगन के अंदर, इनके पास तो कुछ नहीं है, बेल बटे में इतना, बैट में इतना, बॉल में इतना रोमांस नहीं है। तो मुझे लगता है नाजिया कि अगर अगवान पॉलिसी और ये तय हो जाए कि न्यूट्रल हो गई है फौज, एस्टेब्लिशमेंट नहीं है इस वक्त और बहुत चेंजेस आ रही हैं, ये क्या बहुत सारे एंकर्स, बहुत सारे जो हैं इधर उधर, बहुत सारे लोग हैं, बहुत सारी चीज़ें बनाई हैं इन्होंने, बहुत सारे जिन पैदा किए हैं इन्होंने, बहुत सारे लैंड माइंस पैदा किए हैं, पाकिस्तान के नरेटिव वो जिन बोतल में आ जाएंगे सारे। तो ये जो है सब बंद होगा एस्टेब्लिशमेंट का, तो ये तो कुछ भी हैसियत नहीं रहता। बहुत सारे ठीक है साहब, आखिरी पी मिंट आहिनि, मो तव्हां एजाज़ साहब ॾेई वेंदे, एजाज़ साहब कुझु ऐड करणु चाहींदो हिन शइ में? बिल्कुलु, मां या कुरैशी साहब जी इन ॻाल्हि सां एग्री थो कयां त हिन महिल एज़ ऑफ टुडे सभिनी खां वधीक मक़बूल या ॿियनि जी भेट में वधीक मक़बूल लीडर इमरान खान ई आहे, ऐं हीअ सॼी पार्टी जेको आहे उनजे गिर्दी आहे। ऐं सुभाणे जॾहिं जीअं जावेद क़ाज़ी साहिबु चयो त जंहिंमहिल डंडो वठो ऐं केस थिया ऐं सभु शयूं थियूं त हीअ ईअं टिड़ी पकड़ी वेंदा जो ॼणो ॻोल्हिया न लभंदा। एजाज साहब ने तो बात एंड कर दी एक एक, आपका फाइनल कमेंट है साहब? मकबूलियत के बावजूद लेकिन अभी नहीं, जितना इस वक्त डंडा हम पे चल रहा है वो भी किसी सूरत कम नहीं है, हम उसका मुकाबला कर रहे हैं, हम भी नज़रियाती तौर पे मौजूद हैं। रही बात इन्होंने पंजाबी महाजर सिंधी की बात की, तो हमारा तो उस पर बिलीव ही नहीं है। हम तो ये कहते हैं कि खान साहब ने इस वक्त पूरी कौम को इकट्ठा कर दिया है, और हमें ना सिंध कार्ड खेलना है, ना हमें पश्तून कार्ड खेलना है, ना हमें पंजाबी कार्ड, ये पुराना हो चुका है और आवाम भी अब सब समझ चुकी है। ये वो चूरन था जिससे आवाम को बेवकूफ़ बनाया गया और आवाम के हकूक़ पर डाका डाला गया। हम पाकिस्तान की बात करते हैं, हमारे सूबे की खुद मुख्तारी, उसकी सलामती की बात करते हैं, और हम ये समझते हैं कि जमहूरियत उसी वक्त परवान चढ़ेगी जब यहाँ पर इस्टेब्लिशमेंट का रोल कम होगा। और इस्टेब्लिशमेंट के जो भी किरदार रहे हैं, कभी वो अल्ताफ़ हुसैन के नाम पे आ जाएं, तो कभी नवाज शरीफ के नाम पे, तो कभी किसी और के नाम पे आ जाएं, और भुट्टो साहब भी कहाँ से निकले थे सबको पता है। तो कहने का मकसद ये कि इंशाल्लाह इंतखाबात होंगे और इमरान खान साहब ही वज़ीर आज़म बनेंगे। ऐड करना चाहते हैं उसमें? एक जमहूरियत मुकम्मल नहीं आएगी, क्वासा डेमोक्रेसी आएगी, लंगड़ी लूड़ी जमहूरियत आएगी। फिलहाल सिविल और मिलिट्री रिलेशंस डेवलप होंगे। फिलहाल सिविल और मिलिट्री रिलेशंस डेवलप हो रहे हैं बैक टू 1918।
वो वाकई सूरत हाल आ रही है। वो जो उन्होंने जो डॉन लीग्स का मामला था समझ गए हैं, FATF वापस आ रहा है, समझ गए हैं कि इन दोनों पार्टियों के साथ रियासत को चलाना है, स्टेट ने महसूस कर लिया है। तो ठीक है, आगे जाके ये डेमोक्रेसी इर्तिका करके जाएगी, कोई जुल्फ़ भुट्टो वाली डेमोक्रेसी जाएगी। अभी तो लंगड़ी लूड़ी डेमोक्रेसी है, वही बड़ी ठीक बात है। ठीक जावेद साहब, वरी मेहरबानी मांजी सिद्धार्थ कुरैशी साहब, एजाज महर साहब। नाज़रीन, अवां गुफ्तगू ॿुधी अॼु के प्रोग्राम में सायरा शेलियाणी साहिबा बि असांखे कुझु देरि लाइ वक़्तु ॾिनो। वरी सुभाणे मां सां मिलंदासीं। अॼु के प्रोग्राम में थियल गुफ्तगू जे हवाले सां पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। अल्लाह हाफ़िज़।